अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अमाके बलिकार मां फराज शाह। सब का पेराक नजर हेडलाइन ते। पाकिस्तान जो 79 जश्न आज़ादी दिहाड़ो, शहर शहर घिटे घिटे भरपूर जश्न। वतन जी बानी कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना के खुसूसी खराज तहसीन। गवर्नर सिंध निहाल हाशमी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जी मज़ार कायद ते हाज़री। फातिहा ख़्वानी टिनी हथियारबंदन फौजुन जे नुमाइंदन गुल रखिया। मज़ार कायद ते गार्ड्स जी तब्दीलीअ वारी तकरीब। पाकिस्तान न्यूल अकेडमी जे कैडेट्स एज़ाज़ी गार्ड्स जा फर्ज़ संभाले वरिता। सॼे मुल्क में जश्न आज़ादी जूं रंगारंग तकरीबूं, आतिशबाज़ी, मिली नग़मनि जी बहार। इस्लामाबाद में यादगार फतह जी शानदार इफ्तिताही तकरीब। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर शरीक झंडा फड़काया। तकरीब में सर्विस चीफ्स ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि समेत ग़ैर मुल्की सिफ़ारतकारनि जी शिरकत। नंढनि वॾनि शहरनि में घरनि, घिटियुनि, पहाड़नि ऐं इमारतुनि खे सब्ज़ झंडनि ऐं रोशनियुनि सां सिंगारियो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारत हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदो मुअत्तिल कयो। भारत सिधे रस्ते ते न आयो त सिधी रीत जवाब ॾींदासीं। पाकिस्तान ख़िते में इस्तेहकाम जे अलामत बणिजी चुको आहे। इस्लामाबाद में यादगार फतह जे इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त हक़ जे मौक़े में दुश्मन खे इबरतनाक शिकस्त ॾिनी। फील्ड मार्शल ऐं उन जी टीम खे यादगार फतह ते मुबारकबाद ॾियां थो। यादगार फतह पाकिस्तानी फ़ौज जी बरतरीअ जी अलामत आहे। फील्ड मार्शल, न्यूल चीफ ऐं एयर चीफ पारां क़ौम खे आज़ादी ॾियारे जी मुबारकबाद। वतन जे दिफ़ा लाइ भरपूर अज़म जो इज़हार। ख़ुशहालीअ लाइ क़ौम सां गॾिजी अॻिते वधण जो अज़म। ग़ाज़ियुनि ऐं अॻूणनि फ़ौजुनि जी ख़िदमतुनि ते भेट। शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश। ISPR चयो आहे त मुल्क जे बानियुनि जो नज़रियो ऐं उसूल मुतासिर कंदड़ आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त नवनि सूबनि जो बहस पुराणो आहे। केतिरा ई माण्हू आया के त लंडन भॼी विया, सियासत में नाकाम न थिया आहियूं। जंहिंखे सिस्टम ॾिसणो आहे उहो थरपारकर में ॾिसे। पाकिस्तान खे ठाहिण में सिंध जो पहिरीं सिफ़ जो किरदारु आहे ऐं हमेशह रहंदो। हीअ सिंध जी मिटी आहे, असीं सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। कराची में मज़ार कायद ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कायद आज़म जे उसूलनि ते अमल पैरा ऐं मुतहिद थियणो आहे। भारत असां ॾांहुं मेरी अख सां ॾिठो त क़ौम मुतहिद हूंदी। नौजवाननि समेत समूरनि शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू मुतहिद आहिनि। अमरीकी परॾेही वज़ीर पारां आज़ादी ॾियारे ते पाकिस्तानी अवाम खे मुबारकबाद। मार्को रूबियो चयो आहे त इलाक़ाई सालसी, दहशतगर्दी रोकण ऐं ॿियनि शोबनि में पाकिस्तान ऐं अमेरिका जो तालुक़ आहे। ताउन ज़रिए अमरीकी ऐं पाकिस्तानी अवाम लाइ नतीजा फ़राहम करे रहिया आहियूं। रूसी सदर पारां आज़ादी ॾियारे ते सदर ऐं वज़ीर आज़म लाइ ख़ुसूसी पैगाम। प्यूटन चयो आहे त रूस ऐं पाकिस्तान जो इलाक़ाई ऐं आलमी मामलनि में ताउन जारी आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार सां चीनी सफ़ीर जियांगज़ी डोंग जी मुलाक़ात। इलाक़ाई सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। इसाक डार पारां ब्रॉडबैक हादसे में चीनी जबल चाढ़ूअ जी फ़ौत थियण ते ताज़ियत जो इज़हार। मर्द चीन पहुचाइण लाइ मुकमल सहूलत फ़राहम करण जी ख़ातिरी। सॼे मुल्क जी सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बि जश्न आज़ादी जूं तकरीबूं